सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त असांजे ॿ फर्ज़ मेन हूंदा आहिनि, हिकु वॾनि जो हिकु नंढनि जो। पहिरियों वॾनि जो, असांजा माउ पीउ ॾाॾा ॾाॾियूं नाना नानियूं जेके बि कुझु आहे, छाकाणि त जीअं ॿार पैदा थींदो आहे उहे सपना सजाइण शुरू कंदा आहिनि त मुंहिंजो ॿारु वॾो थींदो, पढ़ंदो लिखंदो, अॻिते थींदो, कामयाबु थींदो, घोट थींदो, सॼो घर संभालींदो, असांखे संभालींदो, असांजो ख़्यालु रखंदो, परगोर लहंदो, असांखे एतिरो वधाईंदो, इज़त में ईंदो। उहो पहिरें ॾींहं खां हिकिड़ा सपना सजाइण शुरू कंदा आहिनि। जेके सपना सजाईंदा आहिनि उनजो मक़सदु आहे अंदरि ई अंदरि तपस्या कंदा रहंदा आहिनि, पंहिंजो पाण खे मालिक दरबार ॾाईंदा रहंदा आहिनि। हुनखे सपना पूरा करण जे, साकार करण जी हिकिड़ी इच्छा हूंदी आहे, तंहिंजे करे अंदरि ई अंदरि हिकिड़ी तपस्या हूंदी आहे। ऐं उन जे करे उन्हनि पढ़ाए लिखाए एतिरो बणाए असांखे वॾो कयो। जेकॾहिं उन ते पहुतासीं त असां हुनखे मोट ॾिनीसीं, उहो इज़त मान प्यार, उनजो मान मर्तबो साथ सभु ॾिनोसीं त पोइ जा सपना साकार थींदा ऐं असांखे आसीसाउनि जा ढेर मिलंदा, जंहिंसां वधंदा वसंदा वेंदासीं। तंहिंजे करे उन सपननि खे साकार करणो आहे ऐं उनजी तपस्या खे उन मंज़िल ते पहुचाइणो आहे। ॿिए नंबर ते हूंदी आहे असांखे ॿारनि जो। असां ॿारनि खे संस्कार ॾियूं, ॿारनि खे गुण ॾियूं, ॿारनि खे इख़लाक ॾियूं, छाकाणि त ॿारनि सां असांजी इज़त मान शान, असांजी ख़ुशी, असांजो जीवन सभु कुझु रखियलु हूंदो आहे। असां वेंदा आहियूं न, कोई असांजे ॿार जी थोरी तारीफ़ करे, कोई हुनखे चङो चवे, बेशक कोई सची या कूड़ी तारीफ़ करे, जीअं कोई थोरी तारीफ़ कंदो असांजो चहिरो फुलंदो वेंदो, असांखे ख़ुशी वधींदा वेंदासीं। असांखे ईअं लॻंदो ॼण असां हवा में उॾरूं था। पर कोई वेदे वेदे असांखे कोई चवे तुंहिंजे ॿार हे कुझु कयो पिया, कोई ग़लति ॻाल्हि करे तो हिकदमि पेरनि जो धरती निकिरी वेंदी, असांजी निंड फिटी वेंदी, हिकदमि आराम सुकून ख़तमु थी वेंदो। जॾहिं असां पंहिंजे ॿारनि जी का थोरी ग़लति ॻाल्हि ॿुधी नथा सघूं त असां ॾिसी कीअं सघंदासीं, उनजी ग़लति आदत असां पंहिंजे साम्हूं कीअं करे सघंदासीं। तंहिंजे करे असां ॿारनि खे संस्कार इख़लाक ऐं गुण ॾियो ऐं ॿारनि खे इख़लाक ऐं संस्कार असांखे यादि रखणु खपनि। कॾहिं का ॿारनि खे सम्झाइण ऐं सेखारण सां कोई फ़र्क़ु पवंदो ई कोन्हे। असांजो ॿार कोई सेखारण ऐं सम्झाइण सां कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं हर रोज़ पंहिंजे ॿारनि खे केतिरो सम्झाईंदा आहियूं, तोखे सभ जी इज़त करणु खपे, तोखे मान मर्यादा सां हलणु खपे, तोमें ग़लति आदत न हुजणु खपे, तोमें एतिरियूं चङाइयूं हुजणु खपे। असां केतिरो ॿारनि खे रोज़ सम्झाईंदा आहियूं। अॼु ताईं कंहिं ॿार ॿुधी आहे? सभु ॿार जेको सम्झंदा आहियूं सभु उबतो कंदा आहिनि। इन करे सभिनी खे शिकायत हूंदी आहे, अॼु जा ॿार ॿुधंदा न आहिनि, ॾिसंदा न आहिनि, कुझु कंदा न आहिनि, पंहिंजी मनमानी कंदा आहिनि, ज़िदी नी हे नी ॻाल्हि हिन नी, अलाए केतिरियूं केतिरियूं शिकायत असांजे गले में रोज़ हूंदियूं आहिनि। असांजे ॿार बेवकूफ़ थोरी, घणा समझदार आहिनि। असां जेतिरो ॿारनि खे सम्झायूं, जेतिरो सेखारियूं, असांजा ॿार सिखण ऐं सम्झण वारा आहिनि ई न। हरू भरू पंहिंजो मथो मारींदा आहियूं, हरू भरू पंहिंजो मेजालो कढी रखंदा आहियूं ऐं जंहिं महिल हल्दी न आहे पोइ ॿारनि खे शिकायत कंदा आहियूं। हक़ीक़त में असांजा ॿार न कॾहिं सम्झणा नी, न कॾहिं सिखणा नी, न कॾहिं हुन में फ़र्क़ु ईंदो जेको असांजो तरीक़ो आहे। ॿार हमेशह ॿुधण सां करे सिखंदो ई कोन्हे।
ॿार हमेशह ॾिसण सां सिखंदो आहे। जहिड़ो असां हूंदासीं, जहिड़ो असां ॻाल्हाईंदासीं, जहिड़ो असां खाईंदासीं, जहिड़ो पीअंदासीं, जहिड़ो तरीक़ो हूंदो, असांजो ॿार सभु उहो कुझु कंदो, झलण सां कुझु बि न कंदो। असां पाण घर में झगड़ो कंदा हूंदासीं या कुझु घटि वधि ॻाल्हाईंदा हूंदासीं, ॿार खे जेतिरो चऊं सुठो ॻाल्हाए, कुझु न थींदो, जहिड़ा पाण हूंदासीं ओड़ो ई ॻाल्हाईंदो, जहिड़ो हू ॾिसंदो तहिड़ो तव्हांखे थी ॾेखारींदो। असां चऊं असां हे ॿार सॼो हे न खाए, हे न पीए, ही न करे, हे ग़लति आदत न हुजेसि, पर असां कयूं, हो असांखे ॾिसी करे उहो कंदो ई कंदो, जेको सम्झायोसि खोपड़ी में न रहंदासीं। छाकाणि त जेको ॾिसंदो आहे उहो ई कुझु असांजो ॿार थींदो आहे। उहो चवंदा आहिनि पाण करे थो ॿियो ग़लति कीअं हूंदो, सही त हूंदो। जेकॾहिं उनखे कॾहिं दॿाउ में, कॾहिं प्यार में, कॾहिं मोहबत में कोई बि तरीक़ो चऊं, उनखे चऊं हे तूं न कर, सिगरेट पीअण तमामु ग़लति चीज़ आहे, फेफड़ ख़राबु थींदा, शराब पीअण ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे, लिवर ते असर पवंदो, ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाइण तमामु चङो न आहे, इज़त वेंदा ई हली। सभु ॻाल्हि ॿार खे चऊं, ॿार जी खोपड़ी हिकदमि क़बूल करे वठंदे, तव्हांजे साम्हूं कुझु बि न कंदो, अगरि लिकी करे वञंदो, हिकिड़ो धुक पी ॾिसण में आहे छा, पासीरो वञी करे हिकिड़ो फूको मारे ॾिसंदो, भई मूंखे मना कंदो पिया, पाण छो पींदो पिया, तव्हांखे चवंदो मां कुझु नथो कयां, लेकिन पंहिंजो कमु पूरो करे छॾींदो। या खोपड़ी में वेहींदासीं, मूंखे अॻिते जो टेस्ट वठणो ज़रूरु आहे। असां घर में ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, तव्हां चओ चङा न आहे, तव्हांजे साम्हूं न बि ॻाल्हाए, लेकिन ॿाहिरि वेंदो उहे लफ़्ज़ पंहिंजे दोस्तनि में, साथियुनि में, सभिनी सां ॻाल्हाईंदो। ॿार जेको प्रैक्टिकली ॾिसंदो हो उनखे क़बूल कंदो, कॾहिं बि सम्झाइण सां कॾहिं बि क़बूल न कंदो, जेतिरो ई चओ। इन करे घोट कुंवार जा ॿिया कंध हेठि कया वेंदा आहिनि, भई प्रैक्टिकली पंहिंजी ज़िद ऐं अहंकार छॾियो, लफ़्ज़ाती तरह न। असां लफ़्ज़नि ते जॾहिं बि कुझु ॿुधंदासीं, जेका ॻाल्हि जीवन में न ईंदी उहा चीज़ ते करे अमल थियणो ई न आहे।